साथियों हक़ मौजूद अॼु पंहिंजी गुफ़्तगू जो मौज़ू आहे इज़हार जी आज़ादी। ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते जेका ॻाल्हि हले थी, माण्हू खे जेको वणे थो उहो ॻाल्हि करे थो छॾे। उन जी इज़हार जी आज़ादी जो समाज ते कहिड़ो असरु थो पवे, उन ते पंहिंजी मुख़्तसरनि जी गुफ़्तगू कंदासीं। अॻे ज़ाब्तो हूंदो त ज़ाब्ते में माण्हू हर को ॻाल्हि कंदो त उहा वधीक बहितरु लॻंदी। प्रेस में बयानु माण्हू ॾींदो हो त हुनजो ज़िम्मेवार हूंदो ऐं उहो रिकॉर्ड जो हिसो हूंदो। हाणे उहो ज़िम्मेवार माण्हू न आहे, प्रेस बयानु आहे कोन, हर कंहिं माण्हू जे हथ में प्रेस आहे। सोशल मीडिया ते जेका ॻाल्हि जंहिं टाइम वणे थी उहो करे थो छॾे। जहिड़ी बि पोज़ीशन में हुजे, राति जो हैंगओवर में उथे थो, ख़्यालु माण्हू खे जेको जाॻे थो उहो सोशल मीडिया ते छॾे थो ॾिए। ऐं उन सां गॾु हिकिड़ी वॾी साज़िश तहत साम्राज्य जे तरफ़ां प्रोजेक्ट्स ॾेई सरकारी दानिशवरनि जे ज़रिए सियासी माण्हुनि जी तरबियत करण जे बहाने हिकिड़ी इज़हार जी आज़ादी जी ग़लति तशरीह कई वई आहे। माण्हू खे छुड़वा कयो वियो, चयो वियो त असीं क़ौमी कमु करियूं था, असीं नौजवाननि खे, नौजवान छोकिरनि खे जेके कारकुन आहिनि कंहिं बि तनज़ीम जा, उन जी असीं तरबियत था करियूं। उन्हनि खे तरबियत करण जे बहाने उनखे कयो वियो त तव्हांजी पंहिंजी ज़ाती राय उनजो इज़हार करियो, पर खुली करियो, इज़हार करियो, पर जिते तव्हांखे वणे उते करियो। उनमें तव्हांजे पथां कंहिं क़िस्म जी रेस्ट्रिक्शन न हुजणु खपे। जेके धुरियूं, जेके तनज़ीमूं पंहिंजे ज़ाती राय जेका आहे, तव्हांजे राय जे ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जो अमल थियूं कनि त तव्हां पंहिंजी राय ते हुजो, तव्हां बाऊं तव्हां न हुजणु खपो। इन छुड़वागी जो किसो जेको वधायो वियो आहे, काइनात सारी ज़ब्त में आहे, काइनात जी हर शइ ज़ाब्ते में आहे, तंहिंजे करे सही आहे। काइनात जी हर शइ ज़ाब्ते जे करे हले थी, तंहिंजे करे काइनात आहे। हर शइ में जेसि ताईं ज़ाब्तो आहे, ज़ब्त आहे, तेसि ताईं उहा तरक़ी थी करे। मौसीक़ी में ज़ब्त आहे त पोइ मौसीक़ी मज़ो ॾिए थी, शाइरी में ज़ब्त आहे त माण्हू खे मज़ो ॾिए थी, फ़न में, आर्ट में, नसर में ज़ब्त आहे त उहो मज़ो ॾिए थी। जेकॾहिं उहो ज़ब्त न आहे त उहा शइ मज़ो नथी ॾिए। शयूं तरक़ी तॾहिं कंदियूं आहिनि जॾहिं ज़ब्त आहे, ज़ाब्तो आहे त पोइ तरक़ी कनि थियूं। लॻण आसमान जे बुलंदनि ते तॾहिं वञी सघे थो जॾहिं उनमें डोरी आहे, उनमें रसी आहे। उन रसी खे तव्हां छॾींदा, वरी छिकरींदा त उहो मथे वेंदो, वरी उनखे तव्हां छॾींदा, वरी उनखे छिकरींदा। त इन तरीक़े सां हू छा आहे, लॻड़ जेका आहे उहा आसमान जे बुलंदनि ते। जेकॾहिं उन रसी जेका आहे, जेका ज़ाब्ते जी रसी आहे, जंहिंखे पोयां केरु माण्हू पकड़ियो वेठो आहे, उनखे तव्हां छॾींदा त उहा शइ अची फां किरंदी, पट ते अची किरंदी। तंहिंजे करे इज़हार जो ख़्यालु, जेको तस्वर अचे थो, उन तस्वर जो इज़हार करणु, उनजे वक़्त जी तइन करणु, उनखे पेश करण जे तरीक़ेकार जी तइन करणु, माना ग़लति तरीक़े सां ऐं ग़लति वक़्त ते ग़लति तरीक़े सां जेकर इज़हार थींदो त उनजो नुक़सानु थींदो। हाणे छा थो थिए, उन इज़हार जी आज़ादी जे ज़रिए माण्हू जेको बि मौक़िफ़ अचे थो उहो मौक़िफ़ उन टाइम थो ॾेई छॾे, उन सां सरोकार कोन्हे त उहो मौक़िफ़ कहिड़ो ॾिए थो। हाणे माण्हू छा, सोशल मीडिया ते नशो वापरणु ख़राबु शइ। सोशल मीडिया ते माण्हू छा आहिनि, फलाणो पियाक, हू फलाणो हिन क़िस्म जो ज़ाहिर पंहिंजो माण्हू जंहिंखां समाज जा क़दर अहिड़ा आहिनि जंहिंमें माण्हू नफ़रत करे, उन जी उपटार कई वञे थी। इन इज़हार जी आज़ादी जी आड़ में समाज जे, क़ौमनि जे हीरनि ऐं रहबरनि ते तनक़ीद थिए थी, ज़ाती हमला उन ते थियनि था। ऐं ज़ाती हमले जे आड़ में उन्हनि खे प्रोपेगेंडा कंहिं कई आहे, प्रोपेगेंडा कई इज़हार जी आज़ादी, तव्हांजी ज़ाती राय, तव्हांजो ज़ाती ख़्यालु आहे, उहो ज़ाती ख़्यालु छुड़वागी पैदा करे थो। उहो ज़ब्त में माण्हू खे नथो वियो, अकेलो करे छॾे थो। जेको माण्हू कंहिं धारा सां मुनसिल्क आहे, कंहिंजो हिसो आहे, कंहिं फ़िक्री लाइन सां मुनसिल्क आहे, उनजी ज़ाती राय समाज में ओपन थींदी न आहे। उनजी ज़ाती राय ऐं ख़्यालु उन जंहिं धारा सां आहे, उन धारा सां लाॻापियल इदारनि ताईं हूंदी, उते हू इज़हार कंदो। उनखां पोइ उते जेको फ़ैसिलो हूंदो आहे उहो उनजी ज़ाती राय हूंदी आहे। उनखां जुदा थी करे जेको ज़ाती राय जो इज़हार करे थो, उहो छुड़वागी जो ॻाल्हि करे, उन पंहिंजे ज़ाब्ते खां ॿाहिरि जी ॻाल्हि थो करे।
तंहिंजे करे असांजे हिन समाज में जेके असांजा नौजवान आहिनि, उन नौजवाननि पंहिंजी हर सिट लिखणु वक़्तु, सिट जो इज़हार करणु वक़्तु, ॻाल्हि ॿोल करणु वक़्तु, शाइरी पेश करणु वक़्तु, माण्हुनि सां गुफ़्तगू करणु वक़्तु ऐं माण्हुनि वटि हलणु वक़्तु को ख़्यालु नओं पेश करणु वक़्तु उन वक़्त जो तइन जो हिसाबु ॾिसनि त इहो वक़्तु ऐं जो तरीक़ेकार सही आहे, इहो रिलीफ ॾींदो मुंहिंजे समाज खे। जेकॾहिं उहो रिलीफ ॾिए थो त पोइ सही आहे, जेकॾहिं उहो नथो ॾिए त उन ते ख़्यालु करणु खपे। असांजे समाज में असांजे माण्हुनि खे इन क़िस्म जी जेका तबलीग कंदड़, तशरीहूं ग़लति कंदड़, इज़हार जे आज़ादी जी आड़ में छुड़वागी फैलाईंदड़ माण्हुनि खां पासो करणु खपे ऐं ज़ाब्ते जी जेका रसी आहे उनखे पकड़णु खपे। जेतिरो बि माण्हू ज़ब्त में हूंदो, जेको बि माण्हू पंक्चुअल में हूंदो, जेको बि माण्हू नेम में हूंदो, जेको बि माण्हू इन ज़ाब्ते जी रसी खे पकड़ंदो ऐं उन सां रफ़्तार रफ़्तार जेको तरक़ी कंदो उहो तरक़ी करे सघंदो। जेको इन खे छॾींदो, इन खां जुदा थींदो, उहो तरक़ी करे कोन सघंदो। उहो पंहिंजे पर में ख़्याली तौर ते आसमान जे बुलंदनि ते उॾामंदो रहंदो, पर उहो समाज में नाकारा माण्हू। तंहिंजे करे समाज में नाकारा माण्हू पैदा कंदड़ फैक्टरियुनि ऐं माण्हुनि जेके प्रोपगंडा कनि थियूं उनजी नफ़ी थियणु खपे ऐं समाज जी बहितरी जे लाइ जेके किरदार थियनि था उहो उनजो थियणु खपे। इज़हार जी आज़ादी जो ग़लति इस्तेमालु न थियणु खपे। इज़हार जी आज़ादी ज़रिए छुड़वागी जी कॾहिं बि इजाज़त न ॾियणु घुरिजे ऐं न ई ॾियणु खपे।